अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो खिसकत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। जाती खान जाती जमात इस्लामी जाती पारां ईद मिलन पार्टीअ जो इंतकाद कयो वियो आहे, जंहिंमें खصوصي शिरकत अमीर जमात इस्लामी सिंध मोहम्मद हसन महिनती कई। मेज़बानी जा फ़र्ज़ मोहम्मद हसन आरई ऐं ज़ुल्फ़कार अली मेमून जे सर अंजाम ॾिना। जमात इस्लामी जाती पारां ईद मिलन पार्टीअ जो इंतकाद कयो वियो, जंहिंमें खصوصي शिरकत अमीर जमात इस्लामी सिंध मोहम्मद हसन महिनती कई। जाती शहर जे सियासी समाजी मज़हबी माण्हुनि समेत सहाफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत ज़ुल्फ़कार अली कुरैशी तिलावत क़ुरान पाक सां कई, जंहिंखां पोइ अमीर जमात इस्लामी साबिक़ा MNA मोहम्मद हसन महिनती, अमीर जमात इस्लामी ज़िला सजावल ऐं ठको तावसन मला नाज़मा ज़िला सजावल ज़ुल्फ़कार अली मेमून ऐं ॿियनि मुक़रर ख़िताब कंदे चयो त जमात इस्लामी रंग नस्ल ऐं फ़िरक़े वारियत खां हटी करे मुस्लमाननि जी बदी इताद जे लाइ कमु करे रही आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़िक्र जो माण्हू शिरकत करे सघे थो। तक़रीब में आयल अॻुवाणनि खे मेज़बान चौधरी मोहम्मद हसन आरई ऐं ज़ुल्फ़कार अली मेमून तरफ़ां सिंधी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो हो इरफान यूसुफ तईं खिसकत न्यूज़ जाती।